अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, ठट्टे शहर के वार्ड नंबर 2 शहर जी टाउन हॉल में कायम एहसास किफ़ालत सेंटर ते मुकर्रर मुख्तलिफ फ्रेंचाइजी डीलरन ए डिवाइसिस होल्डर बिनी हथन से एहसास प्रोग्राम सेंटर ते औरतुन के लुटण ए फुरण में मसरूफ़ आहिन। एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत ईंदड़ 14,000 जी रक़म में फी कार्ड ते 1,000 रुपया कटण जो सिलसिलो 4 ॾींहनि खां ज़ोरो शोर से जारी है। सिंध ऑनलाइन टीवी मकली के रिपोर्टर आकाश जाखरो की खबर मूजिब सहाफ़िन की टीम पहुंचण ते बेवा माज़ूर ऐं ज़ईफ़ औरतुन चयो त इंतजामिया खामोश तमाशाई बणियल है। उन मौके ते मुतासिर औरतुन डीसी ठठो ऐं एसएसपी ठठो खां मुतालबो कयो है त गैर कानूनी तौर थींदड़ पैसनि की कटौती फौरी तौर ते बंद कराए इंसाफ कयो वञे ऐं मुलवस डीलर्स डिवाइस होल्डरन खिलाफ सख्त कार्रवाई करे खेनि गिरफ्तार करे उन्हनि जूं डिवाइसूं फौरी तौर ते बंद कयूं वञनि। वधीक खबरुनि अपडेट्स के लिए ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।